मिठाई आर्ट काउंसिल सिंध जे एतमाम हेठ मुनक़िद थियल ईद मिलन पार्टी में फ़न ऐं सक़ाफ़त जा दीवाना वॾे अंग में शरीक थिया। ईद जी ख़ुशियुनि खे ॿीणो करण लाइ मुनक़िद कयल ईद मिलन पार्टी में दोस्तनि, अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि, सक़ाफ़त सां मुहबत कंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। महफ़िल जो आगाज़ भिटाई सरकार खे भेटा पेश करण सां थियो, जंहिंखां पोइ शाइरी, गीत संगीत ऐं सूफ़ी सत्तार जी डांस फ़नकारनि पंहिंजी दिलकश परफॉर्मेंस सां हाज़रीन खां ख़ूब दाद हासिल कई, जॾहिं त शाइरनि पंहिंजी ख़ूबसूरत कलाम ज़रिए महफ़िल खे वधीक पुरअसर बणाए छॾियो। ख़ुशियुनि, मुर्कनि ऐं मोहबत जो माहौल नज़र आयो, जिथे ईद जी रिवायती ख़ुशबू ऐं सक़ाफ़ती रंग गॾिजी हिकु यादगार शाम जो मंज़र पेश करे रहिया हुआ। मोहब्बती मेड़े ॻोठ बदिजे हेकड़ो, तनी जे वेड़े पाणी ईंदो बादशाह। कुर्बानी जी ईद ख़त्म थी आहे। अब्दुल गफ़ार तबस्सुम जो सिटूं तव्हांजे नाम। जुनून, जोश, जज़्बा उजाला कंदासीं, ॿारे मास ॿोटियूं मुशाला कंदासीं, रुगो पिरी पक ॾे पंहिंजे अचण जी, छॾे ॾे असां ते छा छा कंदासीं। लतीफ़ साईं ससी ते सॼा सारा पंज सिर चया आहिनि। पहिरियों सिर ससी आबिरी, ॿियों सिर मासूरी, टियों सिर देसी, चौथों सिर कोहारी, पंजों सिर हुसैनी। हाणे ससी ॻाल्हाए थी सतिन सां। आया आसतियाम बारो चा बुखोर में, बसी बहर पुनुह जे नसी नेन ठरियाम, भूंकर विसरियाम सुखनी शाकू क्यों मिज़मान निमहरी आने झोकिया झोक में, चाटे चंबन में वया जीअं बास सटे बहरी, कोहारो बहरी भयो निहोड़े नित्र में, वर में कोन्हे वर देरनी वर वडो कयो, निहारी दस निकरी बोतनी कारणी भर, आडो टकर डर मता रोहा रचो थे, छाजे इंगा डेर मुंजे आडो फिरे, यम केर जो आडो मुंजे थे। उठ वेरियो ठार वेरी, वेरी थिया मुडेर, चौथों वेरी वाह थियो, जे नथिया पुंजा पेर, पंजों वेरी सिज थियो, जे उलही कई अवेर, छहों वेरी छपर थियो, जे समान कया सेर, सतों वेरी चंड थियो, थियो न वगी अवेर, वाहेरे जी वेर, चुलुम करियां छपरे, सती कते को, तुम करत खोयन के, तुम जे पान पवजा, तलिया जालो केंजो कोने दो अमरा मुसी ने कयो। हो प्यार पंहिंजे जी मंज़िल था चाहियो, इन ॾोह में केद करियूं था पायूं। ओ जेके सर वठी सन विकिणी छॾनि तो, असां यार ज़ाहिद पीर बख्श उन्हनि माना हो बशीर बदर कहते हैं कि वो गजल वालों का असलूब समझते होंगे, वो गजल वालों का असलूब समझते होंगे, चांद कहते हैं किसे खूब समझते होंगे। इतनी मिलती है मेरी गजलों से
इतनी मिलती है मेरी गजलों से सूरत तेरी, लोग तुझको मेरा महबूब समझते होंगे। मैं समझता था मोहब्बत की ज़बां खुशबू है, मैं समझता था मोहब्बत की ज़बां खुशबू है, फूल से लोग इसे खूब समझते होंगे। ये शेर मैं आप लोगों को डेडिकेट करता हूं। कादिर बख्श मिठो लाइ ताड़ियूं थी वञनि। सभिनि खे ईद मुबारक। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। ईद मिलन जूं लख लख मुबारकूं। सभु कलमकार आहियो, शाइर आहियो, दोस्त आहियो, अदाकार आहियो, सदाकार आहियो, सदाई ख़ुशि हुजो, सदाई आबाद हुजो। रफ़ीक साईं साहब तोखे जस हुजे, शाबाश हुजे, तो फनकार में गॾु कयो ई त पार्टी ॾींदे ही त कंहिंजा कांधी बि कोन थींदा। अदा करे फनकार ख़ुशि थियनि। सभिनि खां पहिरीं जेको मुंहिंजो नालो मिठू, मिठू चवंदो हाउ आर यू मिठू, ओके व्हाट योर नेम, तो मुंहिंजो नालो मिठू। हू त चए वन त मिठू चए, 2 3 4 5। हिकिड़े माण्हू ॻाइणो मिठू पाजे पाण घर, मोर थो टिले राणा मोर थो टिले, सो त मामन जे कुले, सो त चाचन जे कुले मिठू। हिकिड़े ढोलक वारे मिठू पालियो, ढोलक वॼाए मिठू ढोलक मिठू। पिंजरो खुलियो पोइ भॼी वियो। वली मां चंग वारो वेठो आहे, ही चंग वाॼाईंदो। चंग हिकिड़ो ॾुखियो साज़, हेॾड़ो आहे, उनजे विच में तार, सॼो ज़बान जो दारो मदार, चपनि जे विच में उनखे फासण वॼाइण ॾाढो ॾुखियो कमु, पर कमाल ही वॼाए थो। ही शागिर्द मरहूम अब्दुल करीम बलोच साहब जो आहे न, अल्लाह हुनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾे। चंग शरनाई नंढी, शरनाई वॾी, बिस्मिल्लाह रहमान रहीम। शरनाई नंढी, शरनाई वॾी। नंढी शरनाई पैसा मिलंदा, वॾी वारो चवंदो वॾी शरनाई में बैंड बाजार, नंढे बाजार वॾे वारो पुछो
पेशान शुरू थिया त हुन जो जमालो बात बैंड बाज नंढो वॾो पुराणो बाज हर माण्हू ख़ुशि हुजे कोठी शहर में बीठो आहियां हिकिड़ो माण्हू ठका मोटरसाइकिल मूंखे त अंधो ई छा मूं चयो न मंडो आहे अंधो न आहे ग़लति न ॻाल्हाए मूंखे ईअं कयो मुंहिंजो हाणे हिमत हाणे पीउ जो खीरु पीतो हाणे मूंखे चयो पीउ जो खीरु कोन मां जो खीरु पीतो मुंहिंजे खीर जी दुकान थिए थी खण रख को पिड़े जो खीरु रखे त हुनजो मूड सही थी वियो हर माण्हू ख़ुशि हुजे हमारे हैदराबाद की सीट में लेजेंड्स बड़े फनकार तमाम फनकार हैदराबाद के जमा थे एक रीजन पार्टी थी जिसमें हमने काफ़ी इंजॉय किया और अल्लाह का करम है मोहम्मद साईं का एहसान है शाह साईं का एहसान है कि हैदराबाद में जब भी कोई बड़े परफॉर्म या कोई बड़ा शो वगैरह बड़े प्रोग्राम होते हैं तो उसमें राजा बाबू शराब नंबर 1 जोड़ी के लाते हैं हैदराबाद की हम लाजमी होते हैं और हाल ही में भी हमारा 10, 11, 12 इनमें 3 दिन का शो रहा है सलीम का 50 दिन में जरूर आएगा और आराम एंटरटेनमेंट जो चैनल है इनका मैं बहुत शुक्रगुजार हूँ जिसने हम मदद किया उस कमेंट्स किए शो के हवाले से भी अपने चैनल के हवाले से भी और आप सबके लिए थैंक यू शुक्रिया ईद जो मौको किया है सब मोबाइल है ईद नतीज रहा है सो मन कुंतो मौला फाज आली मौला ही इबादत है आई मुझे जो हाल है हमारे सामने हाजिर है अॼु मिठाई आर्ट्स काउंसिल जी तरफ़ां प्रोग्राम कयो वियो आहे ईद मिलन पार्टी जे हवाले सां जंहिंमें हैदराबाद जे तक़रीबन सभिनी फनकारनि खे या फन सां लाॻापियल दोस्तनि खे दावत ॾिनी वई जंहिंमें काफ़ी दोस्त आया जंहिंमें अदीब हुया शाइर हुया आर्टिस्ट हुया ॻाइणा हुया फनकार हुया अदाकार हुया ॾाढो सुठो लॻो मज़ो आयो ऐं ईअं ई हिकिड़ी फनकारनि जे ख़ासि करे हैदराबाद जे फनकारनि जे विच में हिकिड़ी यूनिटी रहे त मां सम्झां थो त मुस्तक़बिल में फनकारनि खे हर कोई जेके मसइला आहिनि उहे कोन थींदा ऐं आराम एंटरटेनमेंट जे हवाले सां मां इहा ॻाल्हि चवंदुसि त इहो हिकिड़ो ज़बरदस्त उहे चैनल आहे जेको ख़ासि करे हैदराबाद या जनरल सिंध जे फनकारनि खे स्क्रीन ते आणे थो ऐं उन्हनि जे भलाई जे लाइ उन्हनि जे फ़ाइदे जे लाइ एक्टिविटी करे थो कमु करे थो उन्हनि खे साम्हूं आणे थो अस्सलाम वालेकुम अॼु 5 जून जो ॾींहुं मिठाई आर्ट्स हलकर वारनि रफ़ीक ईसानी साहिब जेका प्रोग्राम कयो आहे ईद मिलन पार्टी फनकार शाइर मौसीक़ार अदाकार सदाकार कहाणीकार सभु जेके आहिनि सभिनी खे फनकार था चवनि हर को पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो हर माण्हू हर इंसान हर फनकार पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो मूंखे वारो ॾिनो वॾनि फनकार जो मूंखे वारो ॾिनो उनजी वॾी महिरबानी जहिड़ो हाल अभिवाद जहिड़ो पेश फन अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी नेमत आहे इहो परवरदिगार रोज़ जो साह ॾिनो हिनखे संभालणु मुंहिंजो फर्ज़ु आहे माण्हू मूंखे इज़त कंदा अल्लाह जी तरफ़ां फन ॾिनो मालिक जी महिरबानी हालांकि चैनल खे मुबारक हुजनि तव्हांजी महिरबानी मुंहिंजी रिकॉर्डिंग कयो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो सदाई ख़ुशि अस्सलाम याली में तक मौजूद मां कोरियोग्राफर सरदार दोस्तों आज मिठाई आर्ट्स काउंसिल की तरफ खां सिंध लैंग्वेज अथॉरिटी में नबी बख्शा बलोच जे हाल में ईद मिलन पार्टी को ठही वई साईं रफ़ीक ईसानी साहब इन प्रोग्राम के मुनक़िद कयो आर्टिस्ट खे गॾु करण जे लाइ ऐं तमामु आर्टिस्ट आया जिन पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो शाइरी नृत्य मौसीक़ी ऐं खोड़ सारा ॿिया सेगमेंट्स कॉमेडी समेत सो ॾाढो सुठो प्रोग्राम बेहतरीन प्रोग्राम इन बहाने काफ़ी टाइम खां पोइ आर्टिस्ट गॾु थिया ऐं ॿी ॻाल्हि इहा त आर्टिस्ट जेके हिते असांजा खोड़ सारा महिनत करे रहिया आहिनि कमु करे रहिया आहिनि पर प्लेटफॉर्म जी खोटाई या अहिड़ो इदारो न हुजण जे करे आर्टिस्ट बेरोज़गार आहिनि ऐं इहे डिप्रेशन जो शिकार थी रहिया आहिनि ऐं जीअं त हैदराबाद आर्ट्स काउंसिल जो हिकु वॾो इशू आहे त मां गुज़ारिश कंदुमि साईं ज़फ़र शाह सां मिनिस्टर कल्चर डिपार्टमेंट त इन शइ खे ॾिठो वञे असांखे
ॿियनि शहरनि वांगुरु हैदराबाद आर्ट्स काउंसिल क़ाइमु कयल थी वञे त जीअं असांजा आर्टिस्ट हुन में कमकार कंदा आहियूं रोज़ी थिए सो ऐं मां हाज़िर आहियां अरहम एंटरटेनमेंट जे प्लेटफॉर्म तां ऐं शुक्रगुज़ार आहियां मां हिननि जो जेके इन प्रोग्राम जी कवरेज करे रहिया आहिनि ऐं असांजो आवाज़ जेको आहे तव्हां ताईं पुॼाए रहिया आहियूं। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो असलम सियाल आहे ऐं आउं भिटाई आर्ट्स काउंसिल जो उहिदेदार आहियां ऐं भिटाई आर्ट्स काउंसिल जी तरफ़ां अॼु सिंध लैंग्वेज अथॉरिटी में ईद मिलन पार्टी मल्हाई वई आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ आर्टिस्ट फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतूं जिन जॉइन कयो ऐं मुख़्तलिफ़ गीत गज़ल डांस रक़्स पेश कयो वियो ऐं तमामु मज़ेदार प्रोग्राम रहियो, ॾाढो मज़ो आयो। हैदराबाद पाकिस्तान जो तमामु वॾो शहरु आहे ऐं हिते जीअं हैदराबाद तमामु वॾी शख़्सियतुनि खे जनमु ॾिनो आहे जेके आर्ट्स सां वाबस्ता थी ऐं वॾी फील्डुनि में अॻिते वधिया आहिनि, पर निहायत अफ़सोस सां चवणो थो पवे त हिते आर्ट्स काउंसिल मौजूदु न आहे। सो असीं सिंध गवर्नमेंट खे इहा मोटवाना गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे हैदराबाद जे फ़नकारनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो वञे आर्ट्स काउंसिल जे सूरत में त जीअं हू पंहिंजो कमु जारी रखी सघनि ऐं मूंखे उमेदु आहे त इन ते हुकूमत संजीदा तौर ते कदम खणे। ऐं अरहम टीवी एंटरटेनमेंट नेटवर्क जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन अॼु जे प्रोग्राम जी कवरेज वरिती। अस्सलाम वालेकुम। अरहम टेलीविजन नेटवर्क जो दौरातो आहियां जो असांजे प्रोग्राम में आहे। भिटाई आर्ट्स काउंसिल हमेशह अहिड़ा प्रोग्राम कंदी रहंदी आहे जेके गैदरिंग खे जिते सभई फनकार ऐं मौसीकार सब गॾु हुजे। अस्सलाम वालेकुम, मैं हूँ आपकी मॉडल एक्टर नायाब शहर। अरहम टीवी नेटवर्क के हम शुक्रगुज़ार हैं जो इस इवेंट में आके उन लोग ने कवरेज की और आज हम भिटाई आर्ट्स काउंसिल की यहाँ पे लैंग्वेज अथॉरिटी में मौजूद है और यहाँ पे बहुत ही अच्छी ईद मिलन पार्टी थी जहाँ पे पूरी मीडिया हमारे जितने भी आर्टिस्ट थे सिंगर थे सब यहाँ पे मौजूद थे और सब ने इसी प्रोग्राम को भरपूर इंजॉय किया। हमें बहुत खुशी हुई, मुझे भी बहुत मज़ा आया, मैंने भी भरपूर इंजॉय किया। तो ऐसे इवेंट होते रहने चाहिए, ऐसी ईद मिलन पार्टियाँ होनी चाहिए और इस तरह इकट्ठे रहने का मौका भी मिलता है। शुक्रिया। आऊं आहियां सुगढ़ अली अकबर चांडियो। असां अरहम टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके हिते आया ऐं असांजी ईद मिलन जेका कचहरी हुई उन में अची असांखे ऐं ॾाढो हिननि रौनक बख़्शी वॾो मान ॾिनो। लतीफ़ साईं जो बहितर्ज़ आहे त आया आस थिया में ॿारो चा बंभोर में पसी पहर पुन्हूअ जी न सीनेण ठरिया में मूदर विसरिया में सुख ने शाखूं मुकियूं। ऐं वली मोहम्मद ख़ासि करे चंगनवार आहियां, रेडियो टीवी जो अदाकार आहियां। रेडियो टीवी ते मुंहिंजा हज़ारे प्रोग्राम आहिनि ऐं हिन अरहम टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे मान ॾिनो आहे। तव्हांखे हिकिड़ी धुन ॿुधायां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं इसरार लगारी सीनियर आर्टिस्ट डायरेक्टर। अॼोको जेको ही ईद मिलन पार्टी भिटाई आर्ट्स काउंसिल सिंध जे हवाले सां प्लेटफॉर्म तां जेको ईद मिलन पार्टी जेका अॼु रखी वई आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में तमामु बहितरीनु क़दम। इहो हिकिड़ो बहानो हूंदो आहे मेल मुलाक़ात जो। तमामु बहितरीनु प्रोग्राम रहियो ऐं हिन बहाने सां जेके बि हैदराबाद जा जेके फ़नून लतीफ़ा सां जेके शख़्सियतूं उन में आर्टिस्ट सिंगर डांसर अदीब शाइर राइटर उन सभु हिकिड़ी जाइ ते जमा हुआ ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम रहियो। ऐं आऊं प्रोग्राम जी कामयाबी ते भिटाई आर्ट्स काउंसिल जी समूरी सथ खे मुबारकबाद पेश कयो। ऐं ॿियो जेको तव्हांजो सुवालु हो आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे हवाले सां
त आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद असांजी तमामु हिकिड़ी पुराणी हिकिड़ी ख़्वाहिश हुई ऐं डिमांड बि हुई असांजी त आर्ट्स काउंसिल हैदराबाद जेका आहे सा वजूद में अचणु घुरिजे, ठहणु घुरिजे, छो जो सिंध जूं तमामु जेके आर्ट्स काउंसिल आहिनि उहे एक्टिव आहिनि ऐं कमु करे रहियूं आहिनि पंहिंजी पंहिंजी जाइ ते तक़रीबन सॼी सिंध में। पर हैदराबाद आर्ट्स काउंसिल बदकिस्मती सां ठही बि 3 साल पहिरीं ठही तमामु बहितरीनु क़दम हो। असां उनखे सारायो, असां मेंबर बि थियासीं ऐं असां पंहिंजनि दोस्तनि खे बि मेंबर करायो हुन में। पर आर्ट्स काउंसिल उन हवाले सां या जंहिं हवाले सां जंहिं तरीक़े सां उनखे कमु करणु घुरिजे हा उहो कमु न करे सघी। उन जूं कुझु मजबूरियूं बि हुयूं उन्हनि जूं ऐं फंड्स वग़ैरह जा मसाला हुआ। पर आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद असां सभिनी जी अञा ताईं ख़्वाहिश आहे त आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जेका आहे सा एक्टिव थियणु घुरिजे ऐं असांजी कोशिशि आहे, कोशिशि में आहियूं असां त असां दोस्तनि सां ॻाल्हियूं वग़ैरह करे हिन आर्ट्स काउंसिल खे जेको आहे सो असां एक्टिव करायूं, फंड्स वग़ैरह जेके आहिनि गवर्नमेंट सां असां हासिलु कयूं। इन सिलसिले में असांजी मिनिस्टर साहिब जेको असांजो आहे साईं ज़ुल्फ़िकार अली शाह साहिब मिनिस्टर कल्चर, उन सां बि असांजी मुलाक़ातूं थी चुकियूं आहिनि। उन खां पोइ कमिश्नर साहिब सां बि मुलाक़ात थी चुकी आहे असांजी। त इंशाअल्लाह ताला तमामु जल्द हैदराबाद जे आर्टिस्टनि खे हिकु तमामु वॾी ख़ुशख़बरी मिलंदी हैदराबाद आर्ट्स काउंसिल जे हवाले सां। तो गॾु आऊं अरहम एंटरटेनमेंट नेटवर्क जेको माशाअल्लाह तमामु बहितरीनु चैनल आहे, यूट्यूब चैनल आहे ऐं आऊं तमामु मुबारकबाद पेश कयां थो। तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे अरहम नेटवर्क एंटरटेनमेंट नेटवर्क ऐं असांजी दुआऊं आहिनि त अञा वधि खां वधि जेको आहे सो तरक़ी करे अव्हांजो जेको आहे चैनल ऐं असांजी दुआऊं असांजो साथ हर वक़्तु अरहम एंटरटेनमेंट नेटवर्क सां कंदा आहियूं।